नो पार्किंग में गाड़ियों बीहारण रश वधाइण जो सबबु बणिबो आहे, जंहिंजे करे नो पार्किंग में बीहारियल मोटरसाइकिलूं तोड़े कारूं, क्रेन, लिफ्टर ऐं ॿियनि गाॾियुनि जी मदद सां ट्रैफ़िक जो मामूल बरक़रार रखंदड़ अख़्तियारियूं या अहलकार पंहिंजे मर्कज़नि ॾांहुं खणी वेंदा आहिनि, जॾहिं त मालिकनि खे पंहिंजी गाॾियुनि जी वापसी लाइ ॾंड वारी मुक़रर रक़म अदा करणी पइजी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे जो मार्केट तोड़े वॾी गुज़रगाहुनि वारी जायुनि ते नो पार्किंग जा बोर्ड बि लॻल हूंदा आहिनि। पर भारत में हिकु अहलकार नो पार्किंग जे कानूननि जी आगाही ऐं अहिड़ियुनि जायुनि ते गाॾियूं बीहारण जे नुक़साननि बाबति अवाम लाइ ॻाइण वारे अनोखे अंदाज़ में बयानु कयो आहे, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त अहलकार बाक़ाइदे तौर माइक ते मशहूर पंजाबी गाने जी पेरोडी कंदे माण्हुनि खे नो पार्किंग बाबति आगाही ॾेई रहियो आहे। पुलिस अहलकार गाने ॻाइण वारे अंदाज़ में अवाम खे इहो ॿुधाए रहियो आहे त जेकॾहिं उन्हनि नो पार्किंग वारी जायुनि ते गाॾियूं बीहारियूं त थोरी देरि में क्रेन उन्हनि खे खणी वेंदी, जंहिंखां पोइ उहे पुछंदा रहंदा त मुंहिंजी गाॾी केॾां वई। भारत में पुलिस अहलकार जी इन आगाही वारे अंदाज़ ते अमल थिए या न, उहा पोइ जी ॻाल्हि आहे, पर इन वीडियो मां सभिनी मुल्कनि जा माण्हू सबक़ हासिल करे सघनि था ऐं गाॾियूं नो पार्किंग वारी जायुनि ते बीहारण खां पासो करे रश जो सबबु न बणिजण समेत ॾंड जी मुद में अदायगियुनि खां बि बची सघिजे थो।